नाज़रीन असां सां हीअं रिपोर्ट शेयर कई है दर्शन देव भील। रिपोर्ट मूजिब कुनरी में रहंदड़ मेंगवाड़ बिरादरी की गरीब औरत 3 ॿारनि जी माउ ते 3 महीना अॻु घर की दीवार किरी पई हुई, जंहिं सबबु केतिरो ई इलाज करायो मगर ताहाल सेहतियाबी न मिली सघी आहे। जेल खां माज़ूर थी वई आहे। हिन ग़रीब औरत जे मुड़ुस गुलाब मेंगवाड़ ॿुधायो त मां ग़रीब माण्हू 300 रुपए की मज़दूरी कमाए ॿारनि जो पेट लाचार पालियां थो। उमरकोट के डॉक्टरन खेस इलाज लाइ एक सुठी अस्पताल में ऑपरेशन कराइण जो चयो आहे, जंहिंजो ख़र्च 2 लाख ॿुधायो पियो वञे। हिन वक्त ही घराणो उमरकोट मदीना टाउन लॻ सम्मा पंप ते रही रहियो आहे। सरंदी वारनि खे अपील आहे त इन औरत जी माली सहायता कई वञे जीअं हू पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़ारे सघे। जी नाज़रीन, स्क्रीन ते हुन जे मुड़ुस गुलाब मेंगवाड़ जो फ़ोन नंबर नज़र अची रहियो आहे, जंहिंसां राब्तो करे तव्हां हुन जी माली सहायता करे सघो था। साईं गुलाब आया मेंगवाड़ आया कुंडरी का इतने आए हुए हैं। मसवाड़ से कोई जगह वरती है करन को दीवार किरी है। हाँ एतरो कोन है जो तो असी घर मानी पचाए खाए बच्चा मुझे टेटे घर वारा परेशान लगा पे असी बेरोजगार वेठो है। हींअर मसवाड़ से जगह है मुझी छा करे सघूं था। अपील कयूं था इहो जेको भी वॾा माण्हू हुजनि गरीब माण्हू या जेको मदद थी सके मदद कयो मुझी।